بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي آداب النبوية जो जेको सिलसिलो आहे सो 46 नंबर आहे। 46 नंबर जेको आहे असांजो हिसो इहो आहे السحر والكهنة والعرافون، जेके जादूगर आहिनि जा पोपा आहिनि। العرافون इहे जेके عرافون सिंधी में उन्हनि खे अलाए छा चवंदा आहिनि, उहे जेके ॾिसंदा आहिनि कोपनि खे, थालियुनि खे, या हथनि खे या पेरनि खे, पोइ ॿुधाईंदा आहिनि इल्मुल ग़ैब। इल्मुल ग़ैब जेको सिर्फ़ु अलाह खे आहे, पर ही जेके आहिनि शैतानी हरकतूं कंदा आहिनि। पोइ हिकिड़ो लफ़्ज़ सही हूंदो, 99 कूड़ हूंदो आहे। जीअं नबी करीम हिननि जे बारे में फरमायो। ऐं असांखे अदब नबवी मां इहे शयूं असांखे मालूम थियनि थियूं, जेके शयुनि मां असांखे अलाह रसूल झलियो आहे। नबी करीम इन्हनि जे बारे में झले थो ऐं चए थो इन्हनि ॾे न वञो, न इन्हनि खे मञो, न इन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां सच सम्झो, छो जो इहे शैताननि सां तालुक़ु रखंदा। ऐं उहे जेके शैतान आहिनि हिकिड़ो लफ़्ज़ सही आसमान मां ॿुधी था अचनि ऐं पोइ माण्हुनि खे 99 लफ़्ज़ ग़लति सम्झी ऐं छो जो मलाइक जेके अलाह साईं मलाइकनि खे चवंदो आहे फ़लाणे जो मौत फ़लाणे ॾींहुं ईंदो, या फ़लाणो शादी कंदो, फ़लाणे खे औलाद थींदो, हेतिरा त उहे आसमान में मलाइक ॻाल्हियूं कंदा आहिनि। त शैताननि खे जेके जिन आहिनि उहे उन्हनि खे अलाह साईं ताक़त ॾेई छॾियो आहे। त नबी करीम फरमाए त आसमान में वञी आसमान खे कन ॾेई ॿुधंदा आहिनि ॻाल्हियूं। पोइ उहे जेके ॻाल्हि ॿुधंदा आहिनि त उन्हनि जे जेके पोयां शहाब जेके आसमान में शहाब चइबो आहे, जेके नेज़क हूंदा आहिनि, जेके बाह वांगुरु आसमान में ॾिसंदो त का शइ उॾामंदी थी वञे, बाह उन्हनि खे साड़ींदी। त इहे छो जो मथां उहे ॻाल्हियूं ॿुधी अचे, उन्हनि कूड़ उन्हनि सां मिलाए, पोइ हेठां जेके उन्हनि सां जेके माण्हू सम्झंदा आहिनि त इहे अलाह जा वली आहिनि या बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि खे उहे अचे ॻाल्हियूं ॿुधाईंदा त भई फ़लाणे जो मौत अथव, फ़लाणे जी शादी अथव, फ़लाणे खे पुटु ॼमंदो। उहे अचे वरी पंहिंजा शैतान दुनिया में जेके शैतान आहिनि उहे पंहिंजे उन घर ॾे माण्हू मोकिलींदा, विश्वास कंदा आहिनि तव्हां फ़लाणे वली ॾे वञो तव्हांजो कमु थींदो। उहे ओॾे जे वली ॾे ईंदा, या मुर्शिद ॾे, मुर्शिद चवंदो आहे फ़लाणो आहे न तूं, हा तोखे हाणे पुटु ॼमंदो, या तोखे तुंहिंजी शइ हीअ विञायल लभी वेंदी, या हीअ अहिड़ी शइ ॿुधाईंदो जेकी शइ हुनजी ज़रूरत हुजे, जेके उन्हनि खे जिन्हनि ॿुधाई हूंदी। पोइ उहा शइ जेकी हिननि खे ॿुधाईंदो, माण्हुनि जो एतिक़ाद सॼो थी वेंदो त वाह हीउ को पहुतल वली आहे अलाह जो, ऐं असांखे हिन जे पोयां लॻणो पवंदो। पोइ उनखे ॼनि कुझु या न ॼनि, के बिना शइ वठनि, सिर्फ़ु त एतिक़ाद फिराइण माण्हुनि जो, हिकिड़ो अक़ीदो फिराइण उन्हनि ॾे त शिरक में पवनि। छो शैतान जेके आहिनि सभई चवंदा त असीं दोज़ख ॾे अकेला न वञूं, त असीं दोज़ख ॾे वञूं था त माण्हुनि खे बि वठी वञूं, शैताननि जो कमु आहे। तंहिंजे करे क़ुर में असांखे जिथे किथे अलाह साईं इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधायो, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधायो। जीअं त सूरत ताहा में 69 आयत में वल्क़ी मा फ़ी यमीनिक तल्क़फ़ मा सनऊ इन्नमा सनऊ कैदु साहिर वला युफ़्लिहु साहिरु हैथु अता। ॿी सूरत यूनिस में चए थो वक़ाल फ़िरऔन अतूनी बिकुल्लि साहिरिन अलीम। इहो वरी सूरत अल आराफ़ में 120 में वअल्क़िया अस्सहरतु साजिदीन। व सूरत गाफ़िर में जे कमा अता फ़िरऔन वहामान वक़ारून फ़क़ालू साहिरुन कज़्ज़ाब। कमा इहो आयत सूरत गाफ़िर में 24 आयत आहे। इहे जेके कुफ्र में इन्हनि जे बारे में आयतूं अचनि थियूं, हिकिड़ियूं आयतूं जेके सूरत अल बक़रा में 102 में चए थो अलाह ताला वमा कफ़र सुलैमान वलाकिन्न शयातीन कफ़रू युअल्लिमून अन्नास अस्सिहर वमा उनज़िल अलल मलकैनि बिबाबिल हारूत व मारूत। ऐं इहे आयतुनि में अलाह साईं असांखे ॿुधाए थो त इहे जादूगर जेके आहिनि इहे काफ़िर आहिनि। खणी तव्हां तस्बीह हथ में ॾिसो, उन पटको टोपी निमाज़ पढ़नि, इन्हनि जी निमाज़ बिना वज़ू हूंदी आहे। ईअं काफ़ी सूरतुनि में सूरत अल बक़रा में वत्तबअू मा तत्लू शयातीन, इहा आयतूं ऐं आयतूं तमामु घणियूं आहिनि। असीं जेके आणींदासीं त टाइम असांजो थोरो, असीं तव्हांखे हिननि जी सिफ़तूं ॿुधायूं था। सिफ़तूं इहे आहिनि त इहे हिकिड़ो पंहिंजो चिलो कढंदा आहिनि, चिलो कढी 40 ॾींहं बिना मथे में वेहंदा आहिनि, लटा न उघाड़ सफ़ा ऊंदा कमरे में वेही, पोइ हीउ चिलो कढंदा आहिनि शैताननि जो हिकिड़ो जेको उहो सिखंदा आहिनि। पोइ 7-8 नमूना आहिनि जादूगर। पोइ जेको वॾो आहे सुफ़ो कारो सहरा कारो जादू उनखे चवंदा आहिनि। ॿिया घटि ॿियो घटि, ईअं 40 ॾींहंनि खां पोइ ईंदुनि शैतान जेको पंहिंजो आहे हर इंसान सां शैतान, उहो हुन सां ॻाल्हाईंदो, चवंदो भाई हीअ शइ तोखे करणी आहे, जे कंदे त मां तुंहिंजी ख़िदमत में थींदुसि। पोइ उहा कहिड़ी शइ हूंदी आहे, जा चवंदुसि क़ुर पाक खे औज़ु बिल्लाह खणी उनजे मथां मुट क़ुर जे जा पना
क़ुर जा फाड़े ऐं क़ुर जी बेइज़ती बेअदबी कर ऐं क़ुर जी बेअदबी करे या उन पना फाड़े चैंपलनि में बूट में अंदरां हेठां विझी छॾ या चैंपल जे हेठां विझी छॾ या जोराब पातल हूंदुसि जोराब जे पेर जे हेठां हूंदुसि क़ुर जा पना या त इन क़ुर खे फाड़े लेट्रिन में सभु उछलाए छॾ या अहिड़ियूं शयूं उन्हनि खे ॿुधाईंदा त पक थींदनि त हीउ काफ़िर आहे। पोइ हिन जी ख़िदमत कंदा कहिड़ी ख़िदमत कंदा पोइ हिनखे चवंदा त हाणे साफ़ु सुथिरो थी विंझी तिंजी लटा भला पाए ॾाढी रखड़ा पटको पा तस्बी हथ में मुंडियूं पातल हूंदसि वेठो हूंदो वॾी मजलिस में माण्हू चौधारी वेठा हूंदा साईं साईं हूंदसि पर ॿाहिरां केरु दर बि खड़काईंदो न त हुनखे शैतान जेको हुन जी ख़िदमत में वेठो हूंदो उहो दर जे भरिसां वञी जेको ॿाहिरां हमराह अचे थो त उन जे शैतान खां पुछंदो त भई हीउ केरु आहे कहिड़े कम जे लाइ आयो आहे हू अञा हू दर ते बीठो हूंदो या रस्ते में हूंदो त हीउ हिन जो शैतान जल्दी उॾामी हुन खां पुछी ईंदो हुन जे शैतान खां जेको हमराह अचे बि थो त पोइ उन जो शैतान चवंदो भाई हीउ फलाणे ॻोठ मां आयो अथव फलाणो नालो अथसि फलाणी हिन जी माउ जो नालो आहे ज़रूरी माउ जो नालो पुछंदा आहिनि कीअं बि करे पीउ जो मट थी थो सघे माउ नथी मट थिए तंहिंजे करे पोइ छा चवंदुसि त ठीकु आहे तूं हीउ कहिड़ो कमु सां चवंदुसि भाउ हिन में चोरी थी वई आहे या वाच चोरी थी वई आहे या कहिड़ी शइ चोरी थी वई आहे शैतान खां पुछंदो त भला केरु खणी अचे फलाणो पाड़े वारो अथसि या फलाणो शैतान खे त हर ख़बर पइजी थी वञे छो जो उॾामनि था पोइ उहो अचे उहो हमराह अञा दर ते हूंदो या पहुचण वारो हूंदो त वेठा जेके माण्हू हूंदो उन्हनि खे चवंदो हाणे फलाणो ईंदो आहे इहो हुन शैतान हुनखे कन में ॿुधाईंदो त पोइ हू चवंदो आहे हींअर फलाणो ईंदुसि न हुनखे हिकिड़ो कमु आहे उहो कमु बि थी वेंदो या न थींदो उहो हुनखे ॿुधाईंदो पोइ उहो हमराह जे दर ते हूंदो दर खोले ऐं जे चवंदुसि तूं फलाणो आहीं न ऐं पुछंदुसि माउ जो नालो छा अथई ज़रूरी माउ जो नालो पक कंदो मां ॿुधाईंदुसि फलाणी माउ जो नालो आहे पोइ चवंदो ठीकु आहे तुंहिंजी मेंहिं चोरी थी वई आहे तूं जेकी मेंहिं चोरी थी फलाणे ॻोठ में बीठी अथई फलाणे घर बीठी अथई चई त हू चवंदो त साईं तूं त पहुतल आहीं तूं त अलाए किथे पहुतल आहीं सो इहे हू हाणे हुननि जो एतिक़ाद सॼो यकीन जेको आहे हिन माण्हू ते थी वियो आहे जेको शैतानी हरकत थो करे हाणे अलाह असांजे क़ुर में चए थो ला यअलमु मन फ़िस समावाति वल अर्दिल ग़ैब इल्ला अल्लाह ग़ैब जी सिर्फ़ु अलाह खे ख़बर आहे पर हाणे तुंहिंजो यकीन हिन ते थी पियो त साईं खे ख़बर बि आहे साईं खे बि इल्मुल ग़ैब आहे यानी हींअर तूं पको मुशरिक थी विए शिरक तो में अची वियो तुंहिंजा अमल सभु बर्बाद थी विया सभु अमल तुंहिंजा बर्बाद थी विया ऐं इहा अलाह ताला 88 आयत सूरत अल अनआम में ॿुधायो जेको 82 खां आयत शुरू थी थिए तिलक हुज्जतुना आतैना इब्राहीम अला क़ौमि नरफ़उ दरजाति मन नशा ऐं सभिनि नबियुनि जा व इसहाक़ व याक़ूब कुल्लन हदैना व मिन ज़ुर्रियति दाऊद व सुलैमान सभिनि जा नाला वठी अलाह साईं पोइ उन जे आख़िरी में उन्हनि जे बारे में चए थो ज़ालिक हुदल्लाह यहदी बिही मन यशा वलौ अशरकू लहबित अनहुम मा कानू यअमलून अलाह चई थो इहे नबी आहिनि अलाह जा प्यारा नबी आहिनि पर इहे बि शिरक कंदा त इन्हनि जो अमल मां बर्बादु कंदुसि छा तुंहिंजो मुंहिंजो अमल अलाह साईं छॾींदो जे शिरक कंदासीं अलाह सां सो इन्हनि ॾे वञण बि नबी करीम झले थो चए थो जेको इन्हनि खे मञींदो त उहो जेको मञींदो उन्हनि जी 40 साल निमाज़ न थींदी जंहिं इन्हनि खे सिर्फ़ु मञे थो ॿुधे थो ॻाल्हि इन्हनि खे मञे थो ऐं जेको इन्हनि ॾे वञे थो त उहो फ़क़द कफ़र बिमा उनज़िल अला मुहम्मद जेको क़ुर मूं ते नाज़िल थियो आहे पोइ उहो उन ते काफ़िर आहे सो ॾिसो न केॾो ॾोह आहे इहो जेको इन्हनि ॾे माण्हू वञनि था भोपनि ॾे या इहे जेके हथ पढ़ंदा आहिनि हथ ॾिसी चवंदा तोखे 3 पुट आहिनि या 4 पुट ॼमंदई या इहे शयूं ॿुधाईंदा आहिनि या पेर ॾे ॾिसंदा आहिनि या प्यालो ॾिसंदा आहिनि जेको चवंदा आहिनि थांव ॾिसंदा आहिनि जंहिंमें कोप या चांहि इहे पी पोइ उन क़ार अलफिंजान इन्हनि जूं घणियूं हरकतूं आहिनि या मिटी हूंदी आहे मिटी सिधी ज़मीन वारी करे पोइ उन ते लीका कढी तोखे ॿुधाईंदा तोखे पुट ॼमंदो तोखे 3 पुट थींदा तूं शादी कंदे या तोखे न थींदो इहे सभु जेके आहिनि इहे मुशरिक आहिनि इहे आहिनि जेके जादूगर जा नमूना आहिनि अस्सिहर वल कहाना वल अर्राफ़ा वल अराफ़ा इहे शरीयत में सभिनि इन्हनि खे वञिणो इन्हनि खे ॻाल्हाइणो इन्हनि ॾे पहुचणो वॾो हिकिड़ो गुनाह आहे अलाह जे बारे में इंसानु जेको न यानी औज़ बिल्ला कंहिंजो खाए त उहो शइ हराम आहे पर जेको इन ॾे वञे त मुशरिक थो थिए सो इन्हनि खां नबी करीम झले थो अलाह साईं झले थो इन्हनि जा वॾा तमामु अमल आहिनि हर सदे मट सट माण्हुनि खे 2 अबोज करे माण्हुनि खे 12 ॾींहंनि खे उन्हनि खे चरियो करे ऐं उन्हनि खां पैसा बि फुरींदा ऐं हू सम्झंदा माण्हू त इहे के अलाह वारा आहिनि सो इन्हनि खां माण्हू बचे इन्हनि खां परे थिए इन्हनि ॾे माण्हू न वञे माण्हुनि खे झले बि छो जो इहे पंहिंजा शैताननि खे मोकिलींदा आहिनि त तव्हांखे घर में कन में विश्वास
थींदो भाउ हिन ॾे वञो विश्वास खन्नास क़ुर में ताला चए थो न तोसां मूंसां शैतान त आहे उन्हनि खे उहो कंदनि मींजा विश्वास दिलि में कंदे फलाणो आयो उन हाली भला ॾिसी अचूं भला किताब खोलाए अचूं चवंदा आहिनि न पाकिस्तान में असांजे सिंधी में किताब खोले ॾिसूं त छा थियो अथसि तावीज़ कंहिं विधा अथसि छा थियो अथसि पोइ इहो तावीज़ जा इहे किताब खोले बा तोखे फलाणी मुसीबत आहे तोखे फलाणो ॾुखु आहे फलाणी शइ आहे इहो सभु शिरक आहे अलाह सां करणु जा पोइ तोखे धाॻो लिखी ॾींदो या तावीज़ ॾींदो इहो शिरक में पइजी वेंदे सो अलाह ताला असां तव्हांखे बचाए हिन शइ खां मौज़ू वॾो थी वियो आहे वॾो मौज़ू आहे पर असां मुख़्तसर करे 10 मिंटनि में कयो आहे अलाह साईं करे त तव्हांखे सम्झ में आयो हुजे इंशा अलाह वरी बि असां फ़ुर्सत मिली त इन ते ॻाल्हाईंदासीं हज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद